Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rakat Meri Show with me, Kiran Mir. कहिड़ा हाल ताज़ा ठीकु आहियो ख़ैरियत सां आहियो? असल में छा आहे जो ईंदे ईंदे कुझु अहिड़ियूं शयूं थी वेंदियूं आहिनि जो खिल अची वेंदी आहे ऐं ज़ाहिर आहे तव्हां सां नथी डिस्कस करे सघां हिन जे करे ख़ैर फॉरगेट इट। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? उमेदु आहे त तव्हांजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी हूंदी ऐं दुआ आहे त सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं अलाह साईं तव्हां सभिनीनि जूं परेशानियूं दूरि फ़रमाए आमीन। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त सभिनि खां मोस्ट इम्पोर्टेंट ॻाल्हि त जीअं मां कुझु ॾींहं पहिरियां बि पंहिंजे शो में इहा ॻाल्हि कई हुई त रमज़ान वेझो आहे त जीअं रमज़ान शरीफ़ जी आमद थींदी आहे त हिकिड़ो त प्राइज़िस हाई थी वेंदियूं आहिनि मार्केट जे अंदरि, रेट्स वधी वेंदा आहिनि शयुनि जा। ॿियनि मुल्कनि में ॿियनि जायुनि ते असांखे डिस्काउंट्स मिलंदा आहिनि, पर असांखे पंहिंजे मुल्क में हिन मुबारक ॾींहं जे महीने जे अंदरि असांखे हाई रेट्स मिलंदा आहिनि। महांगाई चोट चढ़ी वेंदी आहे। सो गुज़ारिश आहे त बराए महिरबानी इहा शइ न कयो। रिटेल प्राइज़िस जेके बि आहिनि ऐं उहे जेके मेंटेन करे सघो था मेंटेन कयो। कोशिशि इहा कयो त कंहिंजी दिलि आज़ारी न कयो, कंहिं मजबूर खां एॾा पैसा न वठो जेको अफोर्ड न करे सघे। थी सघे थो हू एतिरा पैसा खणी आयो हुजे तव्हांजे दुकान ते जेतिरी हुनजी ज़रूरत हुजे शयुनि जे मुताबिक़, ऐं तव्हांजी प्राइज़िस ॿुधी ऐं हू कुझु शयूं घटि करे छॾे उन मां त भई जेके पैसा मां वठी आयो आहियां खणी आयो आहियां त उन मां जेकॾहिं मां 7-8 शयूं वठां त उन मां मूंखे 4-5 शयूं घटि करे मूंखे 2 खां 3 शयूं वठी वञणियूं पवंदियूं त कंहिंजो दस्तरख़्वान हिन रमज़ान जे अंदरि मां चवां थी ख़ाली न हुजे ऐं हूंदो बि न आहे। छो त अलाह जी बरकतूं एॾियूं वसंदियूं आहिनि, फ़रिश्ता ज़मीन ते ईंदा आहिनि ऐं कीअं अलाह साईं असांजी ग़ाइबाना क़िस्म जी असांजी मदद कंदो आहे। असांजा दस्तरख़्वान अलाह साईं वधाए छॾींदो आहे, वसी करे छॾींदो आहे। असांजे घरनि में बरकतूं हूंदियूं आहिनि, असांजे घरनि में रहमतूं हूंदियूं आहिनि। दरवाज़ा खोले छॾियो हिन वक़्तु, पंहिंजे घरनि जा दरवाज़ा खोले छॾियो, पंहिंजे दिलनि जा दरवाज़ा खोले छॾियो, पंहिंजियूं दिलियूं वॾियूं करे छॾियो ऐं कोशिशि कयो त हिन रमज़ान में हर दफ़ा चवंदा आहियूं पर हिन रमज़ान में बराए महिरबानी करे माण्हुनि सां ज़ुल्म न कयो, महांगाई एॾी न कयो जो कोई अफोर्ड न करे सघे ऐं कंहिंजो दस्तरख़्वान ख़ाली रहिजी वञे, हू पेट भरे मानी न खाई सघे, पेट भरे इफ़्तार न करे सघे। सो इहा मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश हुई ॾिसंदड़नि खे। ऐं हुए ई बि माशाअल्लाह सां जाइ ते दस्तरख़्वान लॻंदा आहिनि, इफ़्तारी जो इंतिज़ामु सॼे कराची में थींदो आहे। पर हिन भेरा जेको कराची जा जेके रहाइशी आहिनि उन्हनि हिकिड़ी शइ ॾाढी सुठी कई आहे त जेके बेगर्स आहिनि, जेके फ़क़ीर आहिनि, ऐं इहा ई अपील कई वई आहे त भाई इन्हनि बेगर्स खे जेको आहे तव्हां ठीकु आहे जेको बि खाधो दस्तरख़्वान लॻनि था कंहिं बि NGO जी तरफ़ां या कंहिं बि जॻह ते लॻनि था त उन्हनि माण्हुनि खे बि मिले जेके हक़दार आहिनि ऐं सिर्फ़ु लूट मार न थिए। त हिन दफ़े इहो ई एक्शन खयो वियो आहे रेज़िडेंट्स जी तरफ़ां त बराए महिरबानी करे जिथे बि दस्तरख़्वान लॻनि उते प्रॉपर जेको आहे प्रोटोकॉल हुजे, प्रॉपर सिक्योरिटी हुजे, फ़क़ीरनि खे उतां हटायो वञे। फ़क़ीरनि खे बि ॾियो, ईअं न आहे त उन्हनि खे बि न ॾियो, उन्हनि खे बि ॾियो, पर जेके हक़दार आहिनि उन्हनि खे बि उन्हनि जो हक़ ॾिनो वञे। सो इहे नंढियूं शयूं आहिनि जेके तव्हां सां शेयर करणु ज़रूरी सम्झंदी आहियां। बाक़ी त मौसम जो हाल तव्हांखे ख़बर आहे त मौसम हींअर चेंज थी रहियो आहे ऐं इलाही चेंज थी वियो आहे। ॾींहं जो ठीकु ठाक गर्मी आहे, 31-32 टेम्परेचर रहे थो, रातियूं वरी बि बहितर आहिनि ऐं दुआ कयो त अलाह साईं बहितर ई रखे। हीट वेव्स जो बि इम्कान आहे, हिन साल अञा वधीक हीट वेव्स ॿुधूं था, पर दुआ आहे त अलाह साईं पंहिंजी रहमतूं नाज़िल करे ऐं असां इन मौसम सां बि विढ़ी करे अॻिते निकिरूं। सो असां सां गॾु अॼु 2 ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं हिकिड़ी त मुंहिंजी प्यारी भेण आहे, मुंहिंजी प्यारी दोस्त आहे, मुंहिंजी फेवरेट आहे, मूंखे ॾाढी वणंदी आहे। मां हमेशह मां हुनखे हिकिड़ो मतिलबु नालो ॾींदी आहियां, पर अॼु मां नालो कोन खणंदसि। उहो छा आहे जो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि तव्हांजी लाइफ में, भले तव्हां हुननि सां रोज़ु मिलो या न मिलो, ॻाल्हायो या न ॻाल्हायो, पर जॾहिं बि तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात थींदी आहे त तव्हांखे हिकिड़ी सुठियूं वाइब्स ईंदियूं आहिनि, मज़ो ईंदो आहे उन्हनि सां मिली करे। छो त शायदि असांजे दिलनि में उहो मेर कोन्हे
ऐं नई असां दिलनि में उहो मेर करे रखियो आहे ऐं माशाअल्लाह उहा पाण एॾी मेहनती आहे। उन जा ड्रामाज़ तव्हां ॾिसंदा आहियो KTN जी स्क्रीन ते, ॿियनि चैनल्स ते बि माशाअल्लाह कमु करे रही आहे, होस्टिंग बि करे रही आहे ऐं हाणे त माशाअल्लाह सां एडवोकेट बि थी वई आहे। सो पहिरियां बि जॾहिं मां उन्हनि जो नालो खणंदी हुअसि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुई उन्हनि जो नालो खणंदे, पर हाणे त मूंखे वधीक उन्हनि जो नालो खणंदे न हिकिड़ो सुठो महसूसु थो थिए। मूंखे ईअं थो लॻे मूंखे ॼण प्राउड थो थिए त असांजी सिंधी मीडिया मां का हिकु छोकिरी एडवोकेट थी आहे ऐं उहा उन मुक़ाम ताईं पहुती आहे। पाण खे मञरायो अथसि हिन फील्ड में बि, ड्रामा इंडस्ट्री में त पाण खे मञरायो ई अथसि, पर हिन फील्ड में बि पाण खे मञरायो अथई ऐं माशाअल्लाह सां असां सां गॾु आहे एडवोकेट नादिया चन्ना। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो नादिया? एॾो इंट्रोडक्शन करायो अथव, एॾो मां चवां पई मां घरों निकिती जो आहियां। असल में छा आहे जो घर वारा बि एॾो न लिखींदा आहिनि न जॾहिं नाम ॾींदा। माशाअल्लाह सां असांजो जेको हिन तव्हांजे प्रोग्राम जो डायरेक्टर आहे उहो त सम्झो नंढे हूंदे खां मूंसां चिट पियल आहे। वरी हुन तारीफ़ ॿुधी उहो त सफ़ा हीअं हथनि मां पियो वॼे न बस ज़रूरी आहे चए पियो पत्थर खणी किरन खे हणा काथूं त बस करे छॾ हाणे। न उनखे ख़बर आहे इहो जेको पत्थर हणंदो न उहो पहाड़ अॻियां ईंदुसि। थैंक यू सो मच। न न यार तव्हां डिज़र्व कयो था यार नादिया, तव्हां हरूभरू ईअं था चओ। मां एॾी महिनत कई तव्हां ते, मां एॾा सुठा सुठा लफ़्ज़ ॻाल्हाया तव्हांजे लाइ। बिल्कुलु, वरी चवंदा आहिनि न त ईअं मुंहं साम्हूं तारीफ़ न कंदा आहियो, शर्म वञा मां होॾे वञी बीहां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायो पोइ मोटी अची पुछंदमि बि कीअं छा चयो तारा ॾेखारींदी। पर पुठ बि तव्हांजी तारीफ़ थींदी आहे, ईअं नाहे ईअं नाहे, पर पुठ बि तव्हांजी तारीफ़ आहे जो अल्लाह साईं हेॾी वॾी दुनिया मां कंहिंखे कामयाबी नवाज़े थो ऐं उन कामयाबीअ जी तारीफ़ थिए थी त इहा रब जी ज़ाती तारीफ़। बेशक बेशक बेशक। ऐं उन खां अलावा असां सां गॾु हिकु ज़बरदस्त सिंगर बि मौजूदु आहे, गॾोगॾु एक्टर बि आहिनि। पहिरियां एक्टिंग कंदा हुया, सिंगिंग कंदे तक़रीबन 2 खां 3 साल थिया अथनि। उर्दू ड्रामाज़ में बि तव्हां हिननि खे ॾिठो आहे, डिफरेंट चैनल्स ते खोड़ कमु कयो अथनि। असां सां गॾु सद्दाम राजपर हिते मौजूदु आहे, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो तबियत कीअं तव्हांजी? बहितरीन बहितरीन। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त KTN पहिरियों भेरो आया आहियो। बिल्कुलु, मां KTN ऑफिस फर्स्ट टाइम आयो आहियां ऐं हिकु प्रोजेक्ट हुयो KTN जो, को सीरियल हुयो, हुन में थोरो कमु कयो हुयो, अदा मनान अब्बासीअ जो ड्रामो हुयो। बाक़ी मां KTN जी ऑफिस में फर्स्ट टाइम आया आहियो। KTN ते हिननि जाम कमु कयो आहे, मूंसां गॾु कमु कयो अथऊं। न वो ॿिया चैनल मां थोरी कमज़ोरी हुयमि। ॿियो चैनल हुयो। ॿिए कहिड़े चैनल ते तो चवे? अलाए जी ॿियो वरी मूंखे कलाक लॻंदो सोचण में। लाला सिकंदर नंढी जी थींदी वञे न त वरी लाला सिकंदर जी आई थिंक फिल्म हुई। न बिल्कुल भी न वो याद है, मूंखे यादि नथो अचे। लाला सिकंदर जी फिल्म न हुई, अदा मुमताज मौलाई जी फिल्म हुई। उहा लाला सिकंदर ठाही हुई। डायरेक्टर ख़ालिद शाह बि निगत ठाही हुई। अच्छा जेको मुंहिंजे साम्हूं तो वो याद हूंदो न। हां सही। पर ॾाढो सुठो कमु थियो हुयो, ॾाढो मज़ो आयो हो। ऐं उन टाइम बि अगरि राति जी मतिलबु पहर में वेहंदा हुआसीं, रिकॉर्डिंग ख़तमु थींदी हुई त हुते बेंगलोर जे फ्लोर ते वेठा हूंदा हुआसीं। पोइ अम्मा अदा खे चवंदी भला ॿ ॿोल ॿुधाए त सही के त उन महिल वरी पोइ अदा गुनगुनाईंदो हुयो। पोइ अम्मा चवंदी हुअसि इहो न इनखे हिते न इनखे ईअं वारो ॿुधाए, हीअं करे ॿुधाए। वरी अदा ॿुधाईंदो, अम्मा खे चवंदो अम्मा मां दुआ कजांइ मां सिंगर थियण थो चाहियां। त अम्मीअ चयो त अलाह साईं कंदो त इनशाअल्लाह जेको अलाह खां घुरिबो आहे सुठी नियत सां उहो मिलंदो आहे। माशाअल्लाह। सो अॼु अलाह साईं तव्हांखे कामयाबु रखे, ज़िंदगी में हमेशा कामयाबु हुजो। वॾनि जूं वॾा जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि असांजा, उन्हनि जूं दुआऊं वॾी माना रखंदियूं आहिनि। उहे इंसान खे हिकु ॾींहुं उन मंज़िल ते पहुचाए वठंदियूं आहिनि। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। पर जेको बि KTN पहिरियों दफ़ो ईंदो आहे मां हुन खां पुछंदी ज़रूरु आहियां त KTN अची तव्हांखे कीअं लॻो? ज़बरदस्त महसूसु न थियो त को माना नओं माहौल आहे। ख़ासि करे जेको असांजो डायरेक्टर साहिबु आहे, उन सां जीअं मिलियासीं न माना पूरो हिकिड़ो माहौल मिलियो पूरो ऐं ज़रो फील न थियो। हिकु माण्हू ई 10 जे बराबरि आहे। जी ॾाढो ज़बरदस्त। ऐं साईं अज़हर सां अचण सां मुलाक़ात थी। साईं अज़हर सां काफ़ी वक़्त खां जुड़ियल रहिया आहियूं असां ॿिनि चैनल्स ते ऐं ॾाढो बहितरीनु माहौल लॻो, ॾाढो ज़बरदस्त। माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हां सां कचेरी खोड़ सारी करणी आहे ऐं तव्हांजी ज़िंदगी ते, तव्हांजे स्ट्रगल ते ॻाल्हाईंदासीं, बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं।
ऐं अॼु बाक़ाइदा प्रॉपर तव्हांजो इंटरव्यू कंदासीं इंशाल्लाह कोशिशि त इहा ई आहे इंशाल्लाह। बाक़ी जेको अल्लाह चाहियो। सो नादिया छा पियो थिए अॼुकल्ह मुड़ुस माण्हू खां अलावा हड़ई के जहिड़ा हड़ई के जहिड़ा अच्छा हड़ई अच्छा के- ॿिन्ही में आहियो तव्हां हा इहो ई त वॾो मज़ो आहे त वाह, हिकिड़ी twist टीवी आयो। स्क्रीन ते मां ॿ दफ़ो सॼो हफ़्तो मां ई हूंदी आहियां सुठी ॻाल्हि आहे न यार ऐं इहो चवंदा आहिनि त अलाह जी जॾहिं अलाह सां ई राज़ी थिए थो त पोइ देरि न आहे किथे त माण्हुनि जे चवण सां इहो बि ख़बर पई त केटीएन ते कंहिंखे हिकिड़ो ड्रामो नथो मिले नादिया ॿिनि ड्रामनि में आहे मां चयुमि न इहे मालिकनि जे हथ में आहे न मुंहिंजे हथ में आहे कंहिंजे हथ में न अल्लाह जी आहे इहा अलाह साईं जी महिरबानी आहे। मर्ज़ी आहे जॾहिं अलाह साईं राज़ी थिए थो त पोइ ईअं आहे त हर जाइ ते असां नज़र ईंदासीं सही आहे सुठी ॻाल्हि आहे महिनत कयो था तव्हांजी परफॉर्मेंस ऑडियंस खे पसंदि अचे थी त ज़ाहिर आहे डायरेक्टर्स जी डिमांड बि आहियो तव्हां त इहा ॻाल्हि बि त आहे न इहा उहे ख़ुशी ज़ाहिर आहे ऑडियंस खे पसंदि अचो था त डायरेक्टर्स जी डिमांड बि आहे डायरेक्टर चवनि था त शुक्र भई आहे इहो audience- जेको कैरेक्टर आहे नादिया खां बेटर कोई नथो करे न सघे। शुक्र आहे पोइ बि ऑडियंस बि मूंखे मेकअप सां ई ॾिठो आहे बग़ैर मेकअप में न ॾिठो आहे न मां ॾिठो आहे बग़ैर मेकअप जे नादिया बग़ैर मेकअप जे बि प्यारी आहे बसि अॼु त एॾी तारीफ़ कई अथव मां घर वञा ई कोन अॼु मां हिते आहियां न हिते बि जो घर हलो घर था हलो पार्टी था कयूं वञी। हा इहा बि सही ॻाल्हि आहे अच्छा हा बिल्कुलु घर आहे हे असांजो ॿियो घर आहे ईअं न आहे असां घर में घटि हिते वधीक हे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हे परमानेंट वारो घर आहे असांजो हा। होॾे सिर्फ़ु सुम्हण वेंदा आहियूं इहा बि सही ॻाल्हि आहे। मानी खाइणी आहे त बि अचण सां हिते तयारी शुरू जॾहिं कंदा आहियूं प्रोग्राम जे लाइ त सॼो टाइम असांजो हिते ई गुज़री वेंदो आहे त तक़रीबन सम्झो फर्स्ट असांजो घर हे ई आहे हा। और घर वारनि खे ॾिसण वेंदा आहियूं ख़ुशि आहिनि या न चाहियो या न ज़बरदस्त। अच्छा ॿिन्ही ड्रामनि जी शूट्स हलनि पियूं या पैकअप थी विया आहिनि? ॿिन्ही ड्रामनि जूं शूट कंटिन्यू हलनि पियूं अच्छा। ऐं छा चइबो आहे मुड़ुसु माण्हू जेको आहे सीरीज़ उनजी बि तक़रीबन शूट 20 एपिसोड जे बराबरि थी चुकी आहे ऐं होॾे जेको आहे उहो बि 50 जे लॻभॻि रिकॉर्डिंग करे विया आहियूं वाह वाह अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि जी सुठी मोट मिले थी सुठो फीडबैक मिले थो ऐं उन में मुंहिंजी पज़ीराई आहे डायरेक्टर्स जी पज़ीराई आहे जंहिंमें मुड़ुसु माण्हू जो डायरेक्टर अनवर सुहाग आहे ऐं होॾे ज़फ़र खोखर भाई आहिनि त मतिलबु ॾाढो मज़ो ईंदो आहे रिकॉर्डिंग करण में ऐं शायदि के नए माण्हूअ खे चेंज लॻंदो हुजे माहौल त हिते मज़ो नथो अचे हिते मज़ो नथो अचे असांजे लाइ सभु माण्हू फैमिली आहिनि त मूंखे ख़बर न पवंदी आहे त मुंहिंजे लाइ हे सेट चेंज आहे या हे सेट चेंज आहे जिथे बि वेंदी आहियां ॼणो मां पंहिंजे घर में वेठी हूंदी सही ॻाल्हि आहे, त हुन करे मूंखे त मज़ो ईंदो आहे सही। ऐं नेचुरली मतिलबु उन्हनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण में बि स्क्रिप्ट ते बहस करण में बि आराम सां मतिलबु ॿुधंदा बि आहिनि ईअं न त वरी ॿुधंदा न आहिनि त बाबा तूं ॿार आहे तूं पासे ते थी न चवंदा आहिनि हा ॿुधायो अगरि का एडवाइस सुठी अचे थी बदिले में त हुनखे कैरी करणु घुरिजे हुनखे करणु घुरिजे सही। को शॉट हूंदो आहे को सीन हूंदो आहे डायलॉग हूंदो आहे या जुमिला हूंदा आहिनि उनजो वर्जाव कढणु या जुमिलनि खे वर्जाइणु इन शइ में फासी पवंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं न हे न अगरि हिनखे हीअं कजे हा ठीकु आहे भला सही आहे ॻाल्हि मतिलबु आहे। जॻह वठे थो इहो अल्फाज़ तूं चई छॾ न न सुठी ॻाल्हि इहो आहे मतिलबु हलंदो रहंदो आहे सुठी ॻाल्हि आहे डायरेक्टर्स जी कॉपरेशन ज़रूरी बिल्कुलु, हूंदी आहे बिल्कुलु, एक्टर्स जी कॉपरेशन ज़रूरी हूंदी आहे ईअं ई त हिकिड़ी टीम ठहंदी आहे इहो ई ऐं माशाल्लाह तव्हांजी टीम सुठी आहे तॾहिं त एतिरी महिनत करे रहिया आहियूं तव्हांखे सुठी मोट बि मिली रही आहे अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह ज़बरदस्त अच्छा भाउ सद्दाम तव्हां इहो ॿुधायो त सभिनि खां पहिरियां शुरू खां शुरू कयूं जी त तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे तव्हांजो किथां खां तालुक़ु आहे मुंहिंजो तालुक़ु ख़ैरपुर मीरस जो तालुक़ु आहे फैज़गंज तव्हां मुंहिंजे ॻोठ जा निकितो अच्छा मां फैज़गंज जी न आहियां मां मेन ख़ैरपुर जा आहियो सोबोदेरो ख़ैरपुर सोबोदेरो जा आहियो सही मतिलबु वेझा आहियूं वेझा हिकिड़ो ई वेझा ज़िलो आहे मां उते ॻोठु आहे असांजो नंढड़ो हुसैन पातो उतां जो रहाकू आहियां ऐं उनखां पोइ हाणे हिते कराची में रिहाइश पज़ीर आहियां पंहिंजी फैमिली सां तक़रीबन 1 साल खां वठी करे ऐं शुरूआति जेका हुई उहा उते कंहिं ड्रामे जी रिकॉर्डिंग जे लाइ टीम आयल हुई पोइ उते जंहिं असांजो पंहिंजो ख़ैर हज़रात आहिनि उते उन्हनि में साईं असांजो पंहिंजो आहे साईं अख़्तर हुसैन राजपर साहिबु हुनजे बेंगलोर ते रिकॉर्डिंग पई थिए त हुननि हुनखे चयो बाबा असां वटि हिकिड़ो छोकिरो आहे ऐं उनखे जेकर तव्हां माना पंहिंजे ड्रामे में रखो त उहो उनखे ॾिसो तव्हां त उन्हनि मूंखे चयो त बाबा ठीकु आहे तव्हां उनखे घुरायो पोइ मूंखे उते ई ॻोठ जे कंहिं माण्हू चयो त तव्हांखे वञिणो आहे सुबुह जो रिकॉर्डिंग आहे उते अख़्तर साहिब जे बंगले ते मां सुबुह जो 6 बजे वञी उते पहुतो हुयुमि वाह वाह छो त माना ख़बर ई न हुई त छा सेटअप हूंदो आहे छा शेड्यूल हूंदा आहिनि पोइ सभई आराम में हुया ख़बर आहे तव्हांखे त राति जो रिकॉर्डिंग्स त माना सुबुह जो
12-1 बजे सभु उथिया पोइ उन ड्रामे में मुंहिंजो सीन कोन थी सघियो हुयो अच्छा। हा मां वापसि वियुमि उन खां सही। पोइ हिकिड़ो ड्रामो थियो उन में मूंखे हिकिड़े मतिलबु सीन जे लाइ उन्हनि घुरायो त बाबा उते ई साॻिए हिन ते ई आया हो रिकॉर्डिंग ते पोइ उते पहिरियों जेको मां सीन कयो उहो मुंहिंजो साईं रफ़ीक ईसाणी साहिब सां सीन हुयो ऐं मूंखे ख़बर ई न हूंदी त छा कबो आहे कीअं पर मां पहिरियों सीन ई 1 गो में करे वियुसि वाह त सभिनी जी माना क्लैपिंग थी वई त बाबा वाह 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 पोइ वरी चैनल्स जी मोटअप मिली त सिलसिलो हिकिड़ो हली पियो ज़बरदस्त मतलब तव्हांखे चैनल्स सपोर्ट कयो ऐं तव्हां जेको आहे इन मुक़ाम ताईं अॼु पहुतायो तक़रीबन केतिरा ड्रामा कया हूंदा तव्हां मां काफ़ी ड्रामा कया सिंधी मीडिया ते त इलाही ड्रामा कया आहिनि तक़रीबन 15-20 ड्रामा मां करे चुको आहियां डिफरेंट जी चैनल्स जी ते डिफरेंट सही। चैनल्स ऐं ते ऐं उर्दू मीडिया में उर्दू मीडिया ते हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो थियल आहे साईं फारूक रिंद जी डायरेक्शन में हुयो दिया जलाए रखना हुन में मुंहिंजो मोचीअ जो करेक्टर हुयो ऐं उहो बि ॾाढो ज़बरदस्त रहियो ॾाढो माण्हुनि खे पसंदि आयो सही 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 ज़बरदस्त हा मूंखे यादि अचे थो त दिया जलाए रखना में तव्हां हुयो सदफ भुट्टो हुई जी सदफ भुट्टो ताहिरा भुट्टो हुई बिल्कुलु, बिल्कुु। ऐं पंहिंजो इहो साईं इस्माइल चांडियो इस्माइल चांडियो साहब या रेहाना तबस्सुम हुई उन में एग्ज़ैक्टली ॾाढो सुठो इहो प्रोजेक्ट हुयो ऐं जेके बि तक़रीबन सिंधी आर्टिस्ट हुया सभिनीनि सुठो कमु कयो हुयो हुन में सही त अच्छा तव्हांजी ज़िंदगी खे वठी करे ज़ाहिरा मुश्किलातूं त पेश आयूं हूंदियूं बिल्कुलु मुश्किलातूं त आहिनि पर उन्हनि मुश्किलातुनि जे करे ज़िंदगी खे छॾे नथो सघिजे न हिकिड़ो ॾाढो बहितरीनु हिकिड़ो गीत हूंदो आहे सजाद अलीअ जो उनजो ॿोल हूंदा आहिनि त दिन परेशान है रात भारी है ज़िंदगी है कि फिर भी प्यारी है त ज़िंदगी त प्यारी आहे तकलीफ़ूं हुजनि छा बि हुजे कुझु बि हुजे हुनखे पाण नथा छॾे सघूं बाक़ी जेकर इहो सोचण ते असां वेही वेंदासीं त माण्हू छा था चवनि पोइ तव्हां कॾहिं अॻिते नथा वधी सघो जेकर इहा सोच ज़हन में अची वई न माण्हुनि ॾे त मतिलबु बिल्कुलु बि ख़्यालु ई न आहे करिणो पोइ ई तव्हां अॻिते कामयाबु थी था सघो सही ॻाल्हि इहो हिकिड़ो ज़िंदगी जो रूल आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं सुठो तव्हां मतिलबु हिन ते अमल बि कयो था त जेको चवणो आहे चवंदो रहे मूंखे पंहिंजी लाइफ खे इंजॉय करिणो ज़िंदगी जो असूल आहे त अगरि तव्हां हिकु शइ खे फोकस कयो कुझु बि न सोचियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एतिरो सोचियो त मां मरंदमि पंहिंजी क़बर में वेंदमि मूंसां 2-3 ॼणा गॾु न हलंदा चाहे माउ पीउ हुजनि भाइर भेनरूं हुजनि केतिरा बि मिठा छो न हुजनि पर कोई कंहिंसां न वेंदो त सॼी ज़िंदगी तव्हांखे सम्झ में अची वेंदी त जॾहिं मूंखे ई पंहिंजो हिसाबु ॾियणो आहे त पोइ हिन हुन जे चवण ते मां लॻां छो ॿियो कोई वञे न वञे पर ख़ानदान वारा ऐं पाड़े वारा ज़रूरु वेंदा गॾु चवंदा असांखे हिनजी क़बर में ज़रूरु वञिणो आहे गॾु न वेंदा उहे मथां न उन्हनि जी वस पुॼे त मसलो अलाह साईं बि त इन करे छा क़बर खे चङी तरह ढकियो आहे साह मुंहिंजनि त अचनि ई न अंदरि जी वाह छा था ॿुधायो हींअर मां हिकिड़ो असांजो पंहिंजो साईं शाइर आहे ॾाढो ज़बरदस्त साईं राजपर उनजो हिकिड़ो गज़ल आहे सही ज़रूरु छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वियो ज़िंदगीअ खे लिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वियो ज़िंदगीअ खे हिकड़ काट दरिया दध को हिकड़ काट दरिया दध को हणी कुल न बोड़े वयो ज़िंदगीअ खे लिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे सजण छा असां खां जुदा पाण थियो वा रुनो रूह रोगी
रतो छाण थियो आ। सजण छा असां खां जुदा पाण थियो आ। रुनो रूह रोगी रतो छाण थियो आ। किथे जी जोड़े न जोड़े वरी हू असां खां त टोड़े वयो ज़िंदगीअ खे। किथे जी जोड़े न जोड़े वरी हू असां खां त टोड़े वयो ज़िंदगीअ खे। तिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। वरी इश्क मक्तल में महफिल मचाई। सलीबन बिसुद की सलामी भरिया। वरी इश्क मक्तल में महफिल सजाई। सलीबन बिसुद की सलामी भरिया। जलादन के छेड़े चुमीदार मुर्क्यो सटे साहु फोड़े वयो ज़िंदगीअ खे। जलादन के छेड़े चुमीदार मुर्क्यो सटे साहु फोड़े वयो ज़िंदगीअ खे। तिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। अजब राज कंहिंजो फसानो रहियो वा। ज़मानो न सम्झे यगानो रहियो आ। अजब राज कंहिंजो फसानो रहियो वा। ज़मानो न सम्झे यगानो रहियो आ। किथे पाण वेड़े विकोड़े रखियाई। किथे छेक छोड़े वयो ज़िंदगीअ खे। किथे पाण वेड़े विकोड़े रखियाई। किथे छेक छोड़े वयो ज़िंदगीअ खे। तिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। इकड़ काट दरिया दद को। इकड़ काट दरिया दद को। हणी कुल न बोड़े वयो ज़िंदगीअ खे। तिखियूं तेज़ छोलियूं किथे पाण ॻोल्हियूं अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। अला वक़्तु लोढ़े वयो ज़िंदगीअ खे। ज़बरदस्त, बेहतरीन। तव्हांजी आवाज़ बि माशाल्लाह सुठी आहे। महिरबानी। त तव्हां खां सिंगिंग जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं, पर हिते ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक था वठूं। इजाज़त आहे? न न No. वठणु ज़रूरी आहे ब्रेक। एॾा इलाज थी कयूं त भला वठ हाल खणी। सही आहे, ठीकु आहे जी। व्यूअर्स, वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम।
ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे सो जल्दी सां पंहिंजा मोबाइल्स खणो ऐं असांखे कॉल करणु स्टार्ट कयो नादिया बि असां सां गॾु आहे सदाम भाभी असां सां गॾु आहे सो ॿिन्हिनि सां तव्हां ॻाल्हाए सघो था नादिया मुड़ुसु माण्हू ऐं हड़ई हिकु जहिड़ा ॿई सोप सीरियल आहिनि ॿई ऑन एयर आहिनि ॿिन्ही मां कैरेक्टर जेकॾहिं मां चवां त कहिड़ो तव्हांखे वधीक पसंदि आहे मुंहिंजे हिसाब सां ॿई करेक्टर मुंहिंजे असल में 2025 जी शुरूआति मुंहिंजी एतिरी ज़बरदस्त थी आहे माशाअल्लाह उन में शुरूआति ज़बरदस्त थियण जी वजह त हिकिड़े ड्रामे में मूंसां अब्दुल्ला मला भाई गॾु आहिनि मोस्ट सीनियर कॉमेडियन उते ई वरी ॿिए सीरियल में अदा ख़ादिम खोखर हुनी माण्हू जे नाले सां आहिनि उहे मूंसां गॾु आहिनि ऐं अदर चैनल ते आपा नसरीन नाज़ मूंसां गॾु आहे ज़बरदस्त त मतिलबु मां त चौधारियूं मुंहिंजा वारा न्यारा लॻा पिया आहिनि ऐं शुक्र अलहमदुल्ला माशाअल्लाह शुक्र अलहमदुल्ला एतिरो मतिलबु हूंदो आहे वक़्फ़े सां वॾे वक़्त खां पोइ टाइम मिलंदो आहे पर हिक ई टाइम में मतिलबु एतिरी शाइनिंग आहे मुंहिंजी साइड में जो मां पाण शाइन पई कयां उन्हनि सभिनी जे करे सुठी ॻाल्हि उन्हनि सभिनी जे करे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त मतिलबु मुंहिंजे लाइ 2025 माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे ऐं सभिनी में ड्रामनि में ई मुंहिंजो करेक्टर ज़बरदस्त आहे पर जेको मुड़ुसु माण्हू करेक्टर आहे उन में इहो आहे त सीरीज़ आहे सीरीज़ में असां 5 करेक्टर हिकिड़ा फिक्स आहियूं अच्छा त उहे घर में ई हूंदा आहियूं ऐं उन सां गॾु इहो आहे त को लिंक में अचे थो को टॉपिक आहे जिन ते असांजी सीरीज़ हले थी त उन में करेक्टर निकिरियल आहे हिकिड़ो त ऐं छो जो अब्दुल्ला भाई ते मां तशद्दुद थी कयां ज़ुल्म थी कयां खून ख्वार ज़ाल वांगुरु त पोइ सभिनी मुंहिंजो नालो ई मुड़ुसु माण्हू रखी छॾियो जेको बि हाणे किथे स्पेशली कोर्ट में बि वेंदी आहियां किथे त पुछंदा ओ मुड़ुसु माण्हू मां चवंदी अच्छा मतिलबु करेक्टर सुठो आहे ऐं हुन में बि करेक्टर सेम आहे एज़ वेल पर छा चइबो आहे मसइलो इहो आहे त हुन में रिकास्ट माशाल्लाह ॾाढी वॾी आहे ऐं हर को पंहिंजी जॻह ते फिट आहे पर मां चयमि त मां हिन वक़्तु हिकिड़े मतिलबु सितारनि जे विच में हिकिड़ो नंढिड़ो सितारो आहियां त मतिलबु मुंहिंजी शाइन उहा जेकी आहे उहा वधंदी पई वञे सुठी ॻाल्हि आहे न ऐं सिखण लाइ केॾो कुझु मिलंदो घणो कुझु उन्हनि खां अब्दुल्ला भाई उहे एतिरो सुठो गाइड कंदा आहिनि पहिरियां बि हिकिड़ी सीरियल मां हितां कई हुई KTN जी ॼमी फाथायूं उन में बि अब्दुल्ला भाई सां मुंहिंजो करेक्टर हुयो त उन में अब्दुल्ला भाई जेतिरो मूंखे सेखारियो ख़ासि करे इहो त अगरि असां सीन कयूं था ऐं का शइ ऐड करणी आहे तव्हांखे मौज़ू ते मिले थी त उन में झिझकायो न सही तव्हां चई वञो सही न पसंदि ईंदी न डायरेक्टर खे चवंदो अगेन टेक कयो पर उनखे ज़ाया न कयो अगरि तव्हांखे का अहिड़ी आमद अचे थी त उनखे फौरन चई ॾियो जुमलनि खे मैच करिणो आहे चई वञो जुमला ठही वेंदी का सुठी शइ ठही वेंदी न बि ठही त तव्हां वटि हिकिड़ो नॉर्मल जुमला लिखियल त आहिनि न राइटर जी तरफ़ां तव्हां उहे चई छॾियो अब्दुल्ला भाई मूंखे ॼमी फाथायूं में एतिरो सुठो गाइड कयो अॼु अगरि मां मुड़ुसु माण्हू में अब्दुल्ला भाई सां बनिस्बत अदा ख़ादिम खोखर जे अब्दुल्ला भाई सां मां एतिरो मज़े सां कमु कंदी आहियां मूंखे फील न थींदो आहे त मां को करेक्टर थी कयां या को मतिलबु कुझु अब्दुल्ला भाई फ्री हैंड चवंदो जेको जुमिलो अचे जेको एक्ट करिणो आहे तूं करे वञ सही मां आहियां उनखे मां कंटिन्यू खणी ईंदसि सही मतिलबु मज़ो ईंदो आहे ऐं केमिस्ट्री जेकी हूंदी आहे न ॾाढी ज़रूरी ऐं अहिड़ा आर्टिस्ट तव्हांखे बाय चांस मिलंदा आहिनि हर कंहिं आर्टिस्ट सां तव्हांजो मिज़ाज बि न मिलंदो आहे ऐं सम टाइम तव्हांखे ईअं लॻंदो आहे त मां जेको एक्सप्रेशंस ॾिना मां जेको परफॉर्म कयो अॻिलो उहो नथो करे त ईअं बि थींदो आहे त तव्हांजी परफॉर्मेंस बि किल थी वेंदी आहे उते उनमें ख़तम थी वेंदो आहे छो जो मूंखे अचानक सां का शइ सम्झ में आई असां 2 शॉट में हलूं था ऐं मूंखे सम्झ में अची वई को जुमिलो ख़बर आहे हेतिरो असांजो यादि थियल आहे स्क्रिप्टेड आहे इन खां अलावा थी वियो त उनखे मेंटेन कीअं करिणो आहे ऐं ईअं ई जहाज़ेब जेको आहे उन जहाज़ेब सां बि मुंहिंजी सुठी केमिस्ट्री रही हमेशह खां शुरू खां असां थोरो घटि जेतिरो बि कमु कयोसीं पर सुठी केमिस्ट्री जे हिसाब सां उहो इन जे करे तव्हां हुनजे पोयां पादर फिटी कयो दा चयो बि त इहो काथे आहे मुंहिंजो पादर इहो इन गाने जे लाइ त सुठी परफॉर्मेंस थो ॾे पियो उन खां पहिरियां बि जहाज़ेब बि मतिलबु अंडरस्टैंड करण वारो आहे ऐं मां बि कोशिशि कंदी आहियां त कोई बि आर्टिस्ट मूंसां कमु करे थो त उनजो आई कॉन्टेक्ट स्पेशली उनखे सम्झां त ईअं न का शइ हुन मूंखे हिकिड़ो जुमिलो ॾिनो आहे त उन जो जुमिलो उहो ज़ाया थी वञे
कोशिश कंदी आहियां त उन जुमिले खे वापसि जवाबु ॾेई करे उन जुमिले खे वधीक निखारियां। सही। पोइ कोशिश हूंदी आहे हिकिड़ी सुठी करे करे थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं इंसानु गुस्से ज़ाहिर बि आहे, वेंदो थिए थो, आहे, हा। पर अमूमन सभु इहो चवंदा आहिनि त तूं सुठो पिक करें थी, त न, शुक्र न, अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह, सुठी ॻाल्हि आहे यार। त तव्हां ॿुधायो भाउ, जीअं तव्हां ड्रामनि में कमु कयो आहे त घणो करे तव्हां जेके कैरेक्टर्स कया आहिनि, कॉमेडी कया आहिनि, सीरियस कया आहिनि, कहिड़े क़िस्म जा कैरेक्टर्स कया आहिनि? मां तक़रीबन कॉमेडी कया आहिनि, अच्छा। पर जॾहिं वरी ट्रेजिडी कया आहिनि त उहे अञा मतिलबु सुठा कया हूंदा, माण्हुनि जी मोट उन में अञा पसंदि आया हूंदा, वधीक सही। सुठी आयल आहे। सही। हिकु हुयो ड्रामो हुयो, उन में मुंहिंजो किरदारु हुयो, मुंहिंजा ॿ भाइर हूंदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो ज्वारी हूंदो आहे, हिकिड़ो मवाली हूंदो आहे। अच्छा। उहे मूंखे चवंदा आहिनि त बाबा तूं वञ ऐं वञी के रांदीका खपाए आहे या माण्हुनि खां पैसा वठी आहे ऐं उहे अची असांखे ॾे। उहो मतिलबु हिकिड़ो ट्रेजिडी करेक्टर हो मुंहिंजो, ऐं उहो एॾो मतिलबु वणियो जो ॾाढो ज़बरदस्तु उनखे मोट मिली। ऐं जेको दिया जलाए रखना में हुयो करेक्टर, उहो मतिलबु पॉज़िटिव मोची जो करेक्टर कोन हुयो, character, मोची जो करेक्टर हुयो, उहो बि ॾाढो पसंदि आयो। त माण्हू कॉमेडी खां वधीक ट्रेजिडी में वधीक पसंदि रिस्पॉन्स कनि ॾींदा। था तव्हांखे। सही, ठीकु आहे। तव्हांजी पंहिंजी पर्सनल लाइफ ते केतिरो असरअंदाज़ थिया आहियो त जीअं माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि तव्हांखे ॾिसी करे, या थींदो आहे असांजो जेको मुआशिरो आहे ॾाढो सख़्तु आहे ऐं तल्ख़ हक़ीक़त आहे इहा, जो तव्हां जेके तव्हां जहिड़ा भाइर जेके आहिनि या असां जेके भेनरूं आहिनि, इहे ॾिसो अलाह जी मर्ज़ी आहे, त इन्हनि खे एक्सेप्ट करण में ॾाढो ॾुखियो थींदो आहे। असल में मां तव्हांखे ॿुधायां त डिसेबिलिटी कंहिं बि फ़र्द में न हूंदी आहे। हा, लाइफ जो स्टाइल चेंज आहे। हिकिड़ो मिसाल आहे, जेकर को माण्हू आहे उहो नथो वञी सघे कंहिं जॻह ताईं, उहो व्हीलचेयर थो यूज़ करे, तव्हां पैदल हलिया था वञो, डिफरेंस आहे। खणी त हू बि शइ आयो, तव्हां आयो, सिर्फ़ु इहो थियो त हुनजो स्टाइल, लाइफ स्टाइल थोरो चेंज आहे। तव्हां आयो, कंहिं बुलंदी वारी का शइ हूंदी, आसानी सां चढ़ी वेंदो, मां कुझु उन ते ट्रिक्स करे पोइ चढ़ी वेंदुमि, पोइ अची मां बि वेंदुमि, पर मुंहिंजो स्टाइल ॿियो हूंदो, लाइफ स्टाइल चेंज आहे। बाक़ी डिसेबिलिटी जेका आहे उहा मुआशिरे में आहे। सही, उन्हनि जे ज़हननि में आहे बेसिकली। असांजे मुआशिरे में अञा काफ़ी कमु करण जी असांखे ज़रूरत आहे। जीअं ॿाहिरियनि मुल्कनि में आहे न, उते जेकर तव्हां वञो न, हिकिड़ो स्पेशल पर्सन उते वेंदो, हैंडीकेप वेंदो, उनखे ख़बर ई नथी पवे, उनखे महसूस ई नथो थिए त को मां डिसेबल पर्सन आहे, छो त उते एतिरियूं एक्सेसिबिलिटीज़ आहिनि। उते हर जॻह ते रैम्प ठहियल आहिनि, तव्हांजो जेके शॉपिंग्स मॉल हुजनि, तव्हांजो किथे बि ग्राउंड्स हुजनि, कुझु बि हुजनि, त उते उन्हनि जे लाइ किथे बि का ॾुखियाई आहे ई कोन। पर हिते इलाही मामला आहिनि, सो इन्हनि में कुझु अञा टाइम लॻंदो। ऐं दुनिया बि जेको आहे, दुनिया में कॾहिं बि कोई माण्हू हुजे जिस्म को वॾो कमु न कयो आहे, दुनिया में हमेशह जॾहिं बि कमु कयो आहे त ज़हननि ई कमु कयो आहे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। मां पहिरें बि शायदि मूंखे यादि अचे थो, मां हिन ई प्रोग्राम में इहा ॻाल्हि कई हुई त पंहिंजो जेके बि असांजे मुल्क जे अंदरि डिसेबल औरतूं, मर्द, ॿार जेके आहिनि, उन्हनि खे बराबरि जो हक़ु न ॾिनो वेंदो आहे असांजे मुआशिरे जे अंदरि। ऐं ख़ुदा न ख़्वास्ता का डिसेबिलिटी आहे त उनखे जॉब न मिलंदी, उनखे पढ़ायो न वेंदो, उन्हनि खे घरनि जे अंदरि महदूद कयो वेंदो। भाई न कयो ईअं। ही उहे ज़हन आहिनि जेके माशाअल्लाह दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु थी सघनि था। ऐं ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं तव्हां ॾिसो त उन्हनि जी तरक़ी में अहिड़ा बि किरदार आहिनि जिन इहे किरदार अदा कया आहिनि। सिर्फ़ु असांजे ई मुल्क में अहिड़ा ॿार न आहिनि, अहिड़ा मर्द औरतूं न आहिनि, दुनिया में आहिनि, हर जॻह ते आहिनि। त इन्हनि खे एप्रिशिएट कयो। जेतिरो ज़हन इन्हनि जो शफ़ाफ़ आहे, जेतिरो तेज़ हिननि जो दिमाग़ आहे, शायदि असांजो न हूंदो। इहा हिकिड़ी कुदरती हिकिड़ी नेचर आहे, इहा हिकिड़ी कुदरती शइ थींदी आहे। सो ज़रूरु अहिड़नि माण्हुनि खे एप्रिशिएट कंदा कयो ऐं उन्हनि सां गॾु जेको आहे तव्हां ॻाल्हाईंदा कयो, उन्हनि सां खिलंदा कयो, मुस्कुराईंदा कयो, उन्हनि सां गॾु ईअं रहंदा कयो त जीअं तव्हां पहिरें घर भातियुनि सां गॾु था रहो पिया। सो अल्लाह ब्लेस यू भाउ। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। हिमत न आहे हारणी, मुक़ाबिलो करिणो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ॿियो असां वटि ॾिसो न, असां वटि तव्हांखे मुख़्तलिफ़ रोडनि ते, मुख़्तलिफ़ कंहिं जॻहियुनि ते 5% बि तव्हांखे पर्सन विद डिसेबिलिटी मिलंदा। बाक़ी जेके बि आहिनि
उहे घरनि में घरनि क़ैद जे आहिनि। अंदर महदूद आहिनि हाणे असांखे उन्हनि ताईं उन्हनि जे लाइ कमु करणो पवंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हां ऐं मिसाल आहियो, असां- तव्हां जहिड़ा भाइर जी। मिसाल आहिनि। जी बिल्कुलु तव्हां बिल्कुलु। मिसाल आहियो उन्हनि असांजी जे कोशिशि आॾो। आहे त उन्हनि जे लाइ कुझु करे सघिजे, उन्हनि खे उत्साह ॾिजे। इंशाल्लाह हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर हिकिड़ो सिंध जो गीत आहे हिकिड़ो जेको तमामु घणो वायरल बि थियो हुयो ऐं उहो तव्हांखे ॿुधायूं ज़रूरु। था। बार बि कंधु भञे पंध बि दूरा हूं, बार बि कंधु भञे पंध बि दूरा हूं, बार बि कंधु भञे पंध बि दूरा हूं। साही ऐं साथी केरु न चाहींदो, साही ऐं साथी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो। छातीअ सां छाती केरु न चाहींदो, छातीअ सां छाती केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो। हर थर वासीअ जा नेण बि थर जहिड़ा, हर थर वासीअ जा नेण बि थर जहिड़ा, हर थर वासीअ जा नेण बि थर जहिड़ा। मौसम बरसाती केरु न चाहींदो, मौसम बरसाती केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो। छातीअ सां छाती केरु न चाहींदो, छातीअ सां छाती बसर मानी आहे गनीमत पर, बुख बसर मानी आहे गनीमत पर, बुख बसर मानी आहे गनीमत पर। खीर मखण माखी केरु न चाहींदो, खीर मखण माखी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो। सजणनि जी साञह सरकश जा नगमा, सजणनि जी साञह सरकश जा नगमा, सजणनि जी साञह सरकश जा नगमा। सिंधुअ जो बाग़ी केरु न चाहींदो, सिंधुअ जो बाग़ी केरु न चाहींदो, प्यार ऐं आज़ादी केरु न चाहींदो,
केरु न चाहींदो प्यार वई आज़ादी केरु न चाहींदो प्यार वई आज़ादी केरु न चाहींदो प्यार वई आज़ादी केरु न चाहींदो। वाह 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 बहितरीन बहितरीन पहिरियों गानो बि तव्हां ॾाढो सुठो ॻायो पर ही अञा वधीक तव्हां सुठो ॻायो आहे मज़ो आयो माशाल्लाह इंजॉय कयोसीं थैंक यू। ज़बरदस्त। अच्छा घणो करे तव्हां जेके गाना ॻाया आहिनि त कंहिंजी शाइरी में वधीक ॻाया आहिनि? मां काफ़ी शाइरनि खे ॻायो आहे ऐं कोशिशि हूंदी आहे त असांजा पंहिंजा जेके लीजेंड्स जेके बि आहिनि जिन में साईं उस्ताद बुखारी आहे ऐं उन खां अलावा हाजी साईं दादा आहे ऐं उन खां अलावा साईं इब्राहिम मुंशी आहे या ॿिया उस्ताद बुखारी शेख अयाज़ जेके पंहिंजा लीजेंड रहिया आहिनि न कोशिशि हूंदी आहे त उन्हनि जो कुझु न कुझु ॻाइजे। बाक़ी आम जेके अॼुकल्ह पंहिंजा सुठा सुठा नौजवान शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी मां काफ़ी ॻाई सही। आहे। तव्हां मूंसां ज़िक्र कयो प्रोग्राम स्टार्ट करण खां पहिरियां आकाश अंसारी साहब जे हवाले सां त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त आकाश अंसारी साहब खे तव्हां ॻायो आहे या उन्हनि सां मुलाक़ात तव्हांजी थी आहे? आकाश अंसारी साहब जो हिकिड़ो गीत हुयो मां ईअं सोशल मीडिया ते मोबाइल ते रिकॉर्ड कयो हुयो त उहो तमामु घणो वायरल थियो हुयो। अच्छा। तमामु घणो वायरल जो थियो त पोइ आकाश अंसारी साहब मूंसां राब्तो कयो ऐं मूंखे अच्छा, उन्हनि अच्छा। एप्रिशिएट कयो अच्छा अच्छा ऐं मूंखे चइनि त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां तव्हांखे भाकुर पायां आहे है माशाल्लाह। पर ख़बर न हुई त वक़्तु असां खसे वठंदो आकाश साईं ऐं उहो भाकुर रहिजी वियो पर कोशिशि हूंदी त उन्हनि खे भेटा तौरु कुझु गीत पेश मां ज़रूरु ज़रूर ज़रूर इंशाल्लाह इंशाल्लाह। त हींअर तव्हांजो कमु हली रहियो आहे नवनि गाननि ते? जी जी उन्हनि जो हिकिड़ो गीत आहे उहो बि मां कंपोज़ कयो आहे उहो बि कोशिशि हूंदी त हिन प्रोग्राम में इंशाल्लाह उन्हनि खे भेटा तौरु पेश ज़रूर ज़रूर इंशाल्लाह ॿुधंदासीं बिल्कुलु ॿुधंदासीं। त नादिया तव्हांजो को इरादो भला गाननि वाननि ॻाइण जो या न? हर सिंगर थी चवां पई हर एक्ट्रेस जेको आहे सिंगर थिए थी। चवां थी न जंहिं ॾींहुं चैनल बंदि कराइणो हुजे उन ॾींहुं मूंखां घराइजो। इहा कहिड़ी ॻाल्हि थी? आख़िरी जेको छा चइबो आहे कलाम आहे मुंहिंजो हींअर वेंदो जीअं पहिरियों असां क़ौमी तराने सां शुरूआत कईसीं त हाणे आख़िरी कलाम मुंहिंजे सां बंदि कंदासीं। न न ईअं छो था चओ पिया अलाह न करे जो बंदि एॾो थिए। सुर एॾा आहिनि नी त सुर त इहे ॿाहिरि विरहायो न। दुनिया जी जेकी सैटेलाइट आहे इहा लुॾी वेंदी तव्हांखे काॾो मिलंदा आहे चैनल किथे बि न मिलंदा आहे चैनल ईअं परते परते सयारा हलिया वेंदा हेॾे सॼी ज़िंदगी ॻोल्हींदा हुआ तो किथे चैनल लभे वई न। न न अलाह न करे असांजी दुआ आहे। एक्टिंग कयूं था न गंजा हलो भला मुड़ुसु माण्हू थी करे ब्रेक त वठो। मुड़ुसु माण्हू थी करे कीअं ब्रेक वठां? मुड़ुसु मुड़ुसु माण्हू त चइबो आहे अब्दुल्ला भाई आहे न। न तव्हां आहियो मुड़ुसु माण्हू त ड्रामे में मुंहिंजो कैरेक्टर आहे त जल्दी जल्दी ब्रेक वठो ऐं मानी बि करे वठो रुगो हिते वेही टीवी न ॾिसो कमकार कयो वञी ज़ालुनि वीचारनि खे ॾियो टीवी ॾिसण। हलो वञो ब्रेक ते। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा नादिया जीअं माशाल्लाह सां तव्हां एडवोकेट बि आहियो त प्रॉपर एडवोकेट आहियो या अञा तव्हांजी प्रैक्टिस वग़ैरह या असिस्ट कयो पिया कुझु? प्रैक्टिस उन महिल कयां पई कंहिं एडवोकेट सां हुयसि सीनियर सां जॾहिं स्टूडेंट हुयसि सही। उन महिल कोशिशि कंदी रहियसि त मतिलबु कुझु न कुझु सिखी वठां कमु ऐं कमु सिखण खां पोइ हाणे इहा कोशिशि आहे त मां पाण छा चइबो आहे हिकिड़ी सीनियर थियां ऐं मूंसां गॾु जूनियर हुजनि। सही। ऐं पहिरियां इन शइ जी एतिरी अहमियत ख़बर कोन पवंदी स्टूडेंट लाइफ में। स्टूडेंट लाइफ में लॻंदो ठीकु आहे बसि सीनियर चयो आहे जस्ट लाइक होमवर्क करिणो आहे सही। जेको डायरी ॾिनी अथई उहा डायरी कंप्लीट करणी आहे डायरी खे ओके करिणो आहे बसि इहो हूंदो हुयो।
पर हाणे जॾहिं मां पाण इनरोल्ड आहियां अल्हम्दुलिल्लाह त छा चइबो आहे मूंखे महसूसु थींदो आहे त जॾहिं सीनियर थिए थो माण्हू ऐं उहे ज़िम्मेवारियूं कुल्हनि ते अचनि थियूं त ॾाढियूं ॾुखियूं आहिनि सही ऐं हाणे ख़बर पवंदी आहे त केतिरी जिद्दोजहद महिनत थी करणी पवे ऐं अॻे चवंदासीं मिड़ई इहे जूनियर रखी घुमंदा था वतन पर न बाबा ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं सॼो ॾींहुं पढ़ाईअ जी विंदुर आहे हिकु हिकु एक्ट हिकु हिकु शइ पढ़ी करे कंहिंखे गाइड करणु ऐं उन बारे में पॉज़िटिव गाइड करणु इहा सभिनी खां वॾी छा चइबो आहे तव्हांजे लाइ कामयाबी आहे त तव्हां मां कोई रंज न थिए हमेशह हर कोई ख़ुशि थी वञे त तव्हां हिते सिटी कोर्ट में आहियो किथे जी। आहियो सिटी कोर्ट में आहियो अच्छा त कुझु केस वग़ैरह ॾिठा अञा अथव? शुरूआत आहे अञा शुरूआत में बसि स्ट्रगल आहे अञा केसिस त प्रॉपर त वञी पूरो उते पहुता न आहियूं नंढियूं नंढियूं शयूं जेके आहिनि उहे ऐं अञा बि सीनियर खां पुछी हिक शइ खे ॾह दफ़ो पुछणो पवंदो आहे कॾहिं कंहिंखां एडवाइस वठंदी आहियां कॾहिं कंहिंखां एडवाइस वठंदी आहियां डॉक्यूमेंट्स ड्राफ्टिंग थी बि वेंदी आहे त वरी ड्राफ्टिंग बि वरी कंहिं सीनियर खे चेक कराईंदी आहियां त ईअं न का कमी कोताही रहिजी वञे ऐं उन मां सिखण लाइ अञा बि घणो कुझु मिलंदो आहे जेतिरो लॻे थो 5 साल जेको मां स्टडी कई आहे वरी हिकिड़ा 5 साल लॻंदा मूंखे इन शयुनि खे नंढी नंढी शयुनि खे सेट करण में त इंशाअल्लाह अल्लाह साईं अञा वधीक कामयाबी ॾींदो ऐं जेको दिली ख़्वाहिश आहे उहा बि पूरी थींदी इंशाअल्लाह त तव्हांजो जेको हिकिड़ो फोकस ऐं विजन आहे त तव्हां जेके केसिस इन फ्यूचर विढ़ंदा त छा आहिनि उहे सिविल केसिस आहिनि इन फ्यूचर त मां सिविल जज आहियां न मां छो विढ़ंदमि केस इहा त तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे न उहो त ठीकु आहे पंहिंजी जाइ ते आहियो इंशाअल्लाह थींदा पर हिकिड़ो थींदो आहे न त मां क्रिमिनल केसिस क्रिमिनल जेको आहे क्रिमिनल खे सिखण लाइ वॾो दिमाग़ खपे थो ऐं टाइम थो खपे फ़िलहाल मां हिन साइड मीडिया साइड जेको ईअं सम्झो अम्मी जो विरसो आहे हिन फील्ड खे मां छॾे नथी सघां मुंहिंजा ॿार थियनि था थी सघे थो उन्हनि जो वालिद उन्हनि खे परमिशन न ॾे चयो बाबा छो था वञनि मीडिया में न कनि कमु इरादो आहे छा न अञा न 2-3 ॾींहं बि हाली मेहंदी जो वॻो पाए अचे वेठी आहियां अलाए मां चयो अलाए इरादो कयो अथई शादी जो मतलब त छा चइबो जेॾी महिल मतलब कंदमि इहो ई शादी का लड्डू जो खाए वो भी पछताए जो ना खाए वो भी न पछताए खाई पछतायूं न डायरेक्ट मंज़िल ते त पहुचूं इंशाअल्लाह बस उन करे उहे नंढियूं नंढियूं शयूं सिखण सिखी करे अॻिते वधण ऐं क्रिमिनल त वॾो हिकिड़ो मतिलबु ईअं सम्झो त विछड़ियल सुट आहे जंहिंखे सोलो करे ई नथा सघो तव्हां अगरि हेॾा आर्ग्यूमेंट्स कंदव त हेॾा तव्हांजे लाइ ॿिया आर्ग्यूमेंट्स अॻ में तयारु हूंदा क्रिमिनल ॾाढो मुश्किल आहे हा तव्हांखे स्टार्ट वठणी आहे नंढो नंढो फैमिली केसिस खां शुरू करणु खपे फैमिली केसिस में इहो आहे त तव्हांजी प्रैक्टिस सुठी थी रहे सही ऐं फ़िलहाल मतिलबु मुंहिंजे दिमाग़ जे हिसाब सां त मां क्रिमिनल ॾे वेंदमि लाज़मी पर थोरो टाइम ॾेई करे छो जो अञा नंढियूं जेके शयूं आहिनि उहे पूरी कवर करे वञा पर केॾो मतिलबु स्मूथली चई वई त मुंहिंजा जेके ॿार थींदा थी सघे थो उन्हनि जो पीउ उन्हनि खे इजाज़त न ॾे त इन मां छा सम्झां ऑडियंस छा सम्झे त भई ॻाल्हि पकी थी वई आहे शादी करण वारी आहे त शादी कंदमि त सभिनी खां पहिरीं तस्वीर वेंदी अदा मुस्तफ़ा मल्हाह ॾे उनखे चवंदमि त छा चइबो आहे हेतिरी न हणजांइ हेॾी वॾी हणजा पूरे पने ते मां ऐं मुंहिंजो भाई हुजे असां ॿई हुजऊं मुंहिंजी सिहत त माशाअल्लाह ईअं आहे पोइ हुनजी सिहत अगरि ईअं हुई त पोइ उहो ईअं ई वेठो हूंदो मुंहिंजी साइड में त हिन करे तस्वीर ईअं हुजे जो पूरे पेज ते हुजे नज़र अचे त मां सां गॾु कोई वेठो आहे न पर हाणे छा इरादो छा आहे शादी जो सोचियो अथव कुझु या न इरादो इहे शयूं जेके आहिनि अलाह जी मर्ज़ी आहिनि जॾहिं थियणी हूंदी त उन महिल न तव्हांखे ख़बर पवंदी न मूंखे ख़बर पवंदी न मूंखे जो शादी थी वई मूंखे जो ख़बर पवंदी मुंहिंजी त थी वई जी तव्हांखे ख़बर न पई न त मुंहिंजी थिए मूंखे ख़बर हुई मूंखे ख़बर नथी पए नी मुंहिंजे घर में जेको आहे न रोज़ जेको आहे न इहे शयूं थींदियूं त भई फलाणी डेट ते वञिणो आहे ऐं हीअ डेट फिक्स करणी आहे हीअं करिणो आहे हूअं करिणो आहे मूंखे ख़बर हूंदी एॾियूं घणी शादियुनि में ॾिठो आहे एॾियूं डेटियूं चेंज थींदियूं आहिनि इन करे असां आसरो ई लाहे छॾियो आहे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी शादी जी जेका डेट फिक्स थी उन ते ई थी थींदियूं आहिनि बाजी जी शादी डेट जेकी फिक्स थी उन ते थी तानिया जी शादीअ जे टाइम इहो हुयो त मिटनि माइटनि जे अचण जे करे 1-2 डेट अॻिते पोइते कॾहिं अॻिते बि हली वञे वरी 2 ॾींहं पोइते बि थी वञे मां चयो ईअं न कयो असांखे तव्हां सही सां ॿुधायो बुर्श करे वियूं भत खाइण खां ठीकु सां हिकिड़ी डेट ॿुधायो असांखे सही आहे बिल्कुलु सही आहे भाउ तव्हां शादी कई जी माशाअल्लाह केतिरो टाइम थी वियो मूंखे तक़रीबन 4 साल थी माशाअल्लाह ॿारड़ा आहिनि घणा ॿ न्याणियूं माशाअल्लाह ज़बरदस्त
अच्छा त हीअं केतिरियूं हूंदियूं साल ॿिनि जूं? हा, हिकिड़ी 3 सालनि जी आहे ऐं हिकिड़ी तक़रीबन 2 जे वेझो आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। त तव्हां ॿई तव्हांजी लव मैरिज आहे जी। पक्की? हाँ इहा ॻाल्हि ख़बर कोन हुई मूंखे। उहो इन ई करे असां रिकॉर्डिंग ते एंड ऑफ टाइम हेलो अच्छा अम्मा चवंदी हुअसि, अब्बा सुम्हण ॾे न आवाज़ था अचो हेलो मिया लॻी पई आहे। फैमिली में फैमिली के ॿाहिरि आहे? न, फैमिली में। फैमिली में ई आहे। अच्छा अच्छा माशाल्लाह। न्याणियुनि जा नाला छा आहिनि? न्याणी हिकिड़ी जो नालो पारस आहे माशाल्लाह। ऐं ॿी जो परीसा आहे। परीसा माशाल्लाह। परीसा नालो ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह साईं नसीब सुठा करे न्याणियुनि जा। ऐं तव्हांखे त ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं ज़ाहिर आहे। बिल्कुलु, पीउ बिल्कुलु, खे त न्याणियूं ॾाढियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। न्याणियूं मतिलबु पीउ सां वधीक अटैच वधीक हूंदियूं आहिनि। ॾाढियूं अटैच। हा, इहो हिकिड़ो माना फितरी इहो आहे हा हिकिड़ो। इहो नेचुरल आहे, इहो कुदरती निज़ाम आहे माशाल्लाह ज़बरदस्त। त पोइ इहो ॿुधायो त तव्हांजा एल्बम्स केतिरा आया आहिनि? कया आहिनि एल्बम्स? जी, मां काफ़ी एल्बम्स कया आहिनि। मां मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उन ते हू रखियल आहिनि ऐं ॿियनि चैनल्स ते मतिलबु परफॉर्म मां कयो आहे। बाक़ी एल्बम काफ़ी करे चुको आहियां मां, 7 खां 8 एल्बम करे चुको आहियां। अच्छा अच्छा। ऐं हाणे ईद जे लाइ तयारी आहे? ईद जे लाइ बिल्कुलु तयारी हले पई ईद जे एल्बम जी, ऐं उन जे लाइ सिलेक्शन जेको आहे सो जारी आहे। जारी आहे। केरु कंदो आहे सिलेक्शन? शायर कंदो आहे? सिलेक्शन पंहिंजा कुझु दोस्त आहिनि मुंहिंजा शाइर। पोइ कॾहिं को हूंदो आहे कॾहिं को हूंदो आहे। फिक्स को हिकिड़ो मतिलबु न आहे त हिन जी सिलेक्शन हूंदी। जी, मुख़्तलिफ़ चेंज थींदा रहंदा आहिनि। ऐं तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो छा आहे मिज़ाज? कहिड़े क़िस्म जा गाना ॻाइणु पसंदि कंदा आहियो? सूफ़ी, क्लासिकल या जीअं अॼुकल्ह जीअं हले थो ज़मानो? मां जी कोशिशि हूंदी आहे त सिंध खे ॻाइजे। जी, पंहिंजी धरती खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे माण्हुनि खे। सही। उन्हनि जो जेके दर्द आहिनि, जेके ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे मतिलबु दुनिया जे अॻियां। आख़िरी सवाल, उन खां पोइ ख़ुदाफ़िज़ कंदासीं छो जो वक़्तु ख़तमु पियो थिए। त सवाल इहो हुयो जेको मूंखां पाण खां विसरी ईअं बि थींदो आहे, ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे। हलो ख़ैर आहे, विसरी वियो यार ज़हन में, अलाए कीअं निकिरी वियो, सफ़ा ईअं थी वियो। मां पंहिंजे डायरेक्टर जी शिकिल ॾिसी वरिती इन जे करे। छो सावो आयो मुंहिंजे? वाकई वाकई ज़हन में निकिरी वियो। देवता आहे बाबा डायरेक्टर असांजो। आकाश अंसारी साहब जी शायरी में कुझु ॿुधणु चाहींदासीं? आकाश साईं जो हिकिड़ो आहे गीत, उहो मां कंपोज़ कयो आहे। ऐं आकाश साईं जो विछोड़ो हिकिड़ो वॾो विछोड़ो आहे जेको असां भरे त नथा सघूं, पर हुननि जूं जेके शयूं पहलियूं आहिनि घटि में घटि असां उन्हनि खे पंहिंजी आवाम ताईं, पंहिंजे माण्हुनि ताईं इंशाल्लाह इंशाल्लाह। सो वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही जी जो तव्हां ॿई आयो, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनव ऐं इलाही मज़ो आयो। काफ़ी टाइम खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थी आहे। नादिया, कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज हमेशह जीअं हिकिड़ो ई ॾींदमि त कॾहिं बि कंहिंजी दिलि न टोड़ींदा कयो, छो जो दिलि टुटंदी आहे त आवाज़ु तव्हां ताईं असां ताईं न ईंदो आहे, उहो सिधो अर्श ते वेंदो आहे ऐं उनजो जेको अमल अलाह साईं कंदो आहे उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ज़बरदस्त। जी भाउ, कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त जेके बि माण्हू आहिनि, पंहिंजा जेके तव्हांजे मुआशिरे में पर्सन विद डिसेबिलिटीज़ आहिनि, उन्हनि जो ख़्यालु रखो, उन्हनि जी केयर कयो, उन्हनि खे उत्साह ॾियो, हुननि खे हथु खणी फुटपाथ ते विहणु न सेखारियो, पर उन्हनि में जेके उन्हनि में स्किल्स आहिनि, छो त हर इंसान में का न का स्किल ज़रूरु रखियलु आहे, उन्हनि खे प्रोमोट कयो, उन्हनि खे अॻिते वठी अचो ऐं इहो ई आहे त उन्हनि जो ख़्यालु कयो। ज़बरदस्त ज़बरदस्त। इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुभाणे। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। खुटी सघियो न सफ़र ज़िंदगी खुटी पे, खुटी सघियो न सफ़र ज़िंदगी खुटी पे, न आयो मागो नज़र, न आयो मागो नज़र ज़िंदगी खुटी पे, खुटी सघियो न सफ़र ज़िंदगी खुटी पे, खुटी सघियो न सफ़र ज़िंदगी खुटी पे।
टुटी पई त विछोड़े बोड़ियो। प्यार जी नाव टुटी पई त विछोड़े बोड़ियो। ॾुढ़ी पुगासी कपर ज़िंदगी खुटी पे। ॾुढ़ी पुगासी कपर ज़िंदगी खुटी पे। न आयो मागो नजर, न आयो मागो नजर जिंदगी खुटी पे। खुटी सघियो न सफ़र जिंदगी खुटी पे। खुटी सघियो न सफ़र जिंदगी खुटी पे। नेठ एहसास थियो तोखे मुंहिंजी चाहत जो। नेठ एहसास थियो तोखे मुंहिंजी चाहत जो। नेठ एहसास थियो तोखे मुंहिंजी चाहत जो। तूं त आयो मगर जिंदगी खुटी पे। तूं त आयो